जियां जल पियारण जीवन के लाए जरूरी है, जबरदस्ती ना है। भोजन करण जबरदस्ती ना है, धर्म है। उन्हें को भी वडो धर्म ऑक्सीजन सांस खण। तहिड़ी तरह से गीता कलयुग में महाधर्म। गीता ही हिकिड़ो अहिड़ो ग्रंथ आहे जंहिंमें भगवान पाण पंहिंजो ज्ञान ॾिनो। ॿिया जेके भी उपनिषद वेद शास्त्र ग्रंथ जेके भी इन उन्हनि में संतन महात्माउनि ॿुधायो आहे त भगवान हीअं भगवान हीअं मिलंदा, हिन रस्ते ते मिलंदा। लेकिन गीता अहिड़ो आहे महाग्रंथ की श्री कृष्ण भगवान पाण पंहिंजे लाइ ॿुधाइनि था ऐं पंहिंजे ई न असांजे लाइ बि ॿुधाइनि था कि तव्हांजी भलाई कंहिंमें आहे। अगर गीत ध्याओ उन जो अगर आखिरी 5 श्लोक पढ़ी ॾिसंदो 5-10 आखिरी वारा तो तव्हांखे पतो पइजी वेंदो कि वाकई तव्हांखे गीता पढ़णु खपे। भगवान 18 अध्याय में चवनि था त हे अर्जुन, हे तुंहिंजो मुंहिंजो जेको संवाद आहे गीता। अर्जुन तो तरियल ई हो। गीता में निष्पाप शब्द चयो अर्जुन जे लाइ, पापी कोन्हे तो उनखे बंधन कहिड़ो। अर्जुन तो भगवान जे नर नारायण में अवतार में। लेकिन भगवान चवन था हे अर्जुन, तुंहिंजो मुंहिंजो ही गीता जो जेको संवाद रूपी ग्रंथ आहे इहो जेको पढ़ंदो, गीता जो प्रचार कंदो, ॿुधंदो, पढ़ंदो, ॿुधाईंदो, भगवान चवन था उहो मूंखे एॾो प्यारो भक्त आहे, एॾो प्यारो आहे कि उन जहिड़ो प्यारो भक्त न पहिरियों कॾहिं थियो हो, न हाणे थियो आहे, न अॻिते थींदो ऐं न थियणु संभव आहे। यानी मां अहिड़े भक्त सां एॾो प्रेम कंदो। केवल इहो श्लोक पढ़ी करे सेठ जयदयाल गोविंद का पंहिंजी पूरी जीवन भर जी कमाई, वॾा इंडस्ट्रियल वॾी फैक्ट्रियूं अॼु बि उन्हनि जी हलंदियूं, पर सभु गीता प्रेस में उन्हनि जो लाभ वेंदो। एॾो उन्हनि ते इन हिकु श्लोक जो असर पियो कि उन्हनि गीता प्रेस शुरू कई लगभग 100 साल पहिरियों। चओ हरे राम। ऐं वाकई इहा गंगा आहे, हलंदड़ फिरंदड़ गंगा। अॼु सेठ जयदयाल गोविंद का महात्मा जन न खोलनि इहा गीता प्रेस त सच में महांगाई जे करे कई माण्हू भागवत रामायण वठनि ई न, गीता वठनि ई न। 100 रुपए वारी गीता 20 रुपए में थी मिले। 2000 वारा जेके भागवत रामायण आहिनि उहे 4-4 में था मिलनि। जेतिरी कमाई थिए थी वीचारा अॼु बि उन्हनि जे हेॾे लॻंदी थी वञे। चओ हरे राम। हिकु बार अकाल पियो त संत जयदयाल गोविंद का भंडार खोले छॾिया। माण्हुनि खे पंहिंजे खाइण जे लाइ ताक़त न हुई ऐं हुननि भंडारो खोलियो। बसि शर्त एतिरी कहिड़ी कि अचो कलाक कीर्तन करे वञो, कलाक कीर्तन करे वञो, 2 कलाक कीर्तन करे वञो, बसि भोजन खाईंदा वञो। तो कुछ माण्हू ॾाढो दुखी थिया, परेशान थिया कि सेठ जी तव्हां इहो छा था कयो, तव्हां आख़िर केतिरो हलाए सघंदव, मतिलबु ॾाढी हालत ख़राब आहे प्राकृतिक, केतिरो भंडारो हलाईंदव। तो केॾो सुहिणो जवाब ॾिनो। चयूं तेसि तक मां भंडारो हलाईंदुमि जेसि ताईं ग़रीब जेके लाइन में लॻल आहिनि मां खुदि इन लाइन में न लॻी वञा। जॾहिं मां जी अहिड़ी हालत थी वेंदी कि मां बि इन लाइन में लॻी वेंदुमि आख़िरी तक, मां पंहिंजे लाइ कोई बोरी बचाए न रखंदुमि। अहिड़ा संत थिया। चओ हरे राम। इन करे अॼु वरी था चऊं तव्हांखे गीता ज़रूरु पढ़ंदा कयो। थी सघे त हिकु अध्याय पढ़ो, ॾाढी सुविधा थी वई आहे, मोबाइल में ॿुधी बि सघो था, हा न सम्झ में अचे त तव्हां उन जा बि व्याख्या थियल आहिनि, सिंधीअ में बि असांजी अथव भगवत गीता, अलॻि सां बि पुछी था सघो व्हाट्सअप करे। तंहिंजे करे रोज पढ़ो, ॿियो कुझु न त 5 श्लोक त पढ़ो। चओ हरे कृष्ण। 5 मिंट त पढ़ो। जंहिं गीता जे रखण सां भूत प्रेत न अची सघंदा आहिनि साम्हूं। गीता पई हुजे 20 रुपए वारी गीता तव्हां वटि पई हुजे न, ऐं कोई चए हिन खे भूत पकड़ियो अथई, कुड़ी ॻाल्हि, असंभव ॻाल्हि, केवल वहम थी थो सघे। चओ हरे राम। इन करे भाई गीता रोज पढ़ो साध संगत जी। असांजी वेनती मञो, कृष्णदास जो नियम आहे कि जेके गीता पढ़ींदा उन्हनि खे नामदान दीक्षा ॾींदा आहिनि। छो जो गीता में एॾी कृपा आहे कि उहे जिम्मेदार बणिया भगवान जे रस्ते ते हलण लाइ।
पहिरियों चवंदा आहिनि गीता पढ़ो, बार बार पढ़ो, पहिरियों गीता पढ़ो। गीता भगवान अॼु कलयुग जे लाइ त रचना कई। ख़बर न आहे भगवान खे असांजी बुद्धि केतिरी आहे, केतिरी ताक़त आहे असां में, छा करे सघंदासीं। हाणे कंहिंमें 25,000 श्लोक आहिनि, कंहिंमें 30,000, कंहिंमें 81,000 श्लोक आहिनि। अहिड़ो भयंकर ज्ञान जा उन में उल्लेख लिखियल आहिनि, चक्कर अची वेंदो पढ़ी करे। भागवत महापुराण में कई ज्ञान जा जेके प्रकरण लिखियल आहिनि, अॼु तक ॿुधो न आहे कोई वक्ता खणंदा हुजनि। इन करे भगवान सरल सर्वश्रेष्ठ करे भगवत गीता खे रखियो। हिकिड़ी भगवान जी कथा ॿुधो, ॿियो गीता पढ़ो। गीता में वेद शास्त्र ग्रंथ पुराण उपनिषद सभिनि जो ज्ञान सरल करे भगवान कलयुग जे हिसाब सां रखियो आहे। सर्वांतरयामीन भगवान चवनि था, हे अर्जुन, पहिरियों ज्ञान लुप्त थी वियो, मां सूर्य भगवान खे ॾिनो, अॼु वरी मां तोखे ॾियां थो, छो जो भगवान चरण खयां, कलयुग अची वियो। चओ हरे राम हरे कृष्ण, हे हरे